सीन सै रोज़े सै नफिल नमाज़ां सै सजदे कर कर थके हो। सै वारी मके हज गुज़ारन दिल दी दौड़ न मुकी हो। चिल्ले चलिए जंगल भौणा इस गल थी ना पक्के हो। सभी मतलब हासिल होंदे बाहू जद पीर नज़र एक तके हो। तर्जुमो सवें रोज़ा नफिल नमाज़ूं सवें सजदा करे करे ज़ाहिद थकजी पिया। सवें दफ़ा मक्का मुकरमा वञी हज अदा कया, पर दिल जी डोड़ मके ताईं पहुची न सघी, यानी सुकून इरफान हासिल थी न सघी। उन्हनि ज़ाहिदनि चिला कढिया 40 ॾींहं नफ़्स खे बुखियो रखी झंगलनि में फिरंदा रहिया, पर इन्हीअ जे बावजूद उन्हनि खे राह मार्फत में पुख़्तगी हासिल न थी। ऐं बाहू उहे सभई मतिलब तॾहिं हासिल थियनि था जॾहिं मुर्शिद कामिल सिर्फ़ हिकु निगाह सां ॾिसे। मौलाना रूमी फरमाए थो, चूं बि साहिब दिल रसी गोहर शवी। जॾहिं तूं साहिब दिल वटि पहुचंदे त मोती बणिजी पवंदे। मतिलब त जॾहिं कामिल रहनुमा जी नज़र तो ते थींदी त तूं हक़ खां आगाह थींदे।